मेहर मां के खबर दींदा हलूं। मीर रियाज़ सूमरो जी रिपोर्ट मुताबिक असिस्टेंट कमिश्नर मेहर जूं गैर कानूनी पेट्रोल पंपन खिलाफ कार्रवाइयों। 2 पेट्रोल पंप सील। असिस्टेंट कमिश्नर मेहर मौलादाद दुरानी मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम ऐं डिप्टी कमिश्नर दादू जे हुकुम तहत मेहर में हलंदड़ गैर कानूनी पंपन खिलाफ कार्रवाई कंदे गैर कानूनी तौर हलंदड़ 2 पेट्रोल पंपन के सील करे छॾियो। एसी मेहर कार्रवाई कंदे काज़ी आरिफ रोड ते हलंदड़ बी एनर्जी कंपनी जे अशाब फिलिंग स्टेशन ऐं मेहर जे सिंधी बुटड़ा रोड ते केलपर कंपनी जे हलंदड़ पेट्रोल पंप के सील करे छॾियो आहे। असिस्टेंट कमिश्नर मेहर मौलादाद दुरानी राब्तो करण ते ॿुधायो त ॼाणायल पेट्रोल पंप गैर कानूनी तौर हली रहिया हुआ, जिन खिलाफ़ कार्रवाई करे सील कया आहिनि। वधीक पेट्रोल पंपनि जी रजिस्ट्रेशन ऐं कागज़ात चेक करे रहिया आहियूं। उन चयो त असांखे इतला हुयो त गैर कानूनी हलंदड़ पंपनि ते गैर मयारी तेल विकिरो थी रहियो आहे। उन वधीक चयो त हुकूमत पारां पेट्रोल सस्तो करण वारे अमल खां पोइ पेट्रोल पंप न हलाईंदड़नि खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी।